औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। खुदा ख़ल्क़ी खुदाई मीर मुरसिल जे करे दुनिया में थी सुहाई मीर मुरसिल जे करे। खुदा ख़ल्क़ी खुदाई मीर मुरसिल जे करे दुनिया में थी सुहाई मीर मुरसिल जे करे। सबक सच जो सिखायो आ नबी सभ खे सचो। सबक सच जो सिखायो आ नबी सभ खे सचो हिते थी रहनुमाई मीर मुरसिल जे करे। मीर मुरसिल जे करे। मोहतरम उस्ताद साहिबान, मोअज़्ज़ज़ मेहमाननि ऐं मुंहिंजनि प्यारनि साथियुनि खे अस्सलाम अलैकुम। अस्सलाम अलैकुम। अॼु रबियुल अव्वल जे हिन मुबारक महीने में अचो त उन अज़ीम हस्ती जो ज़िक्र करियूं जंहिंजी आमद सां इंसानियत खे नओं रस्तो मिलियो, जंहिंजी सीरत उंधायनि में रोशनी बणिजी आई ऐं जंहिं दुनिया खे मुहबत, रहम, इंसाफ़ ऐं इंसानियत जो दर्स ॾिनो। सचो साईं सचो रहबर सचो थी रहनुमा आयो। सचो साईं सचो रहबर सचो थी रहनुमा आयो। खणी पैगाम सच जो मीर मुरसिल मुस्तफ़ा आयो। जहालत जे तरे में हिन ॿुॾल दुनिया समूरी खे जहालत जे तरे में हिन ॿुॾल दुनिया समूरी खे सची तालीम सेखारण सचो सरवर सदा आयो। सचो सरवर सदा आयो। मुअज़्ज़ज़ हाज़रीन, असांजो नबी उहो नबी आहे जंहिंजे अचण सां जहालत जी ऊंधाई ख़तम थी ऐं इल्म जी रोशनी पखिड़िजी वई। असांजो नबी उहो नबी आहे जंहिं इंसान खे इंसान जी इज़त सेखारी ऐं ॿुधायो त कंहिं अरबी खे अजमी ते, कंहिं अजमी खे अरबी ते, कंहिं गोरे खे कारे ते, कंहिं कारे खे गोरे ते का बि फज़ीलत हासिल नाहे सिवाय तक़वा जे। मुअज़्ज़ज़ हाज़रीन, असांजो नबी उहो नबी आहे जंहिं यतीमनि खे सहारो ॾिनो, ग़रीबनि सां मुहबत कई, कमज़ोर जे हक़ लाइ आवाज़ बुलंद कयो। असांजो नबी उहो नबी आहे जंहिं नफ़रत जे मुक़ाबले में मुहबत, ज़ुल्म जे मुक़ाबले में इंसाफ़ ऐं बदिले जे मुक़ाबले में माफ़ी जो रस्तो ॾेखारियो। प्यारा दोस्तो, थोरो सोचियो, हिकु अहिड़ो मुआशिरो जिते क़बीलाई नफ़रतूं हुयूं, ताक़तवर कमज़ोर खे दॿाईंदो हो, औरतुनि सां ज़ुल्म थींदो हो ऐं इंसानी ज़िंदगी जी का क़दर न हुई। पोइ उते रहमत लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थिया ऐं तारीख़ पुकारियो त असांजो नबी उहो नबी आहे जंहिं अरब जे रेगिस्तान मां इंसानियत लाइ अहिड़ी रोशनी पैदा कई जंहिंजी रोशनी अॼु ताईं दुनिया खे रोशन करे रही आहे। कुल नबियनि जो थी नबी पगदार आयो, कुल नबियनि जो थी नबी पगदार आयो, जग सॼे लाइ हा सचो सरदार आयो। रोशनी ई रोशनी थी जा बजा ॾिस, रोशनी ई रोशनी थी जा बजा ॾिस, नूर जी लाट सां निरवार आयो, नूर जी लाट सां निरवार आयो। मुअज़्ज़ज़ हाज़रीन, असांजो नबी उहो नबी आहे जंहिं पंहिंजे दुश्मन लाइ बददुआ बदिरां हिदायत जी दुआ कई। असांजो नबी उहो नबी आहे जंहिं फ़ताह मके जे ॾींहुं ते बि गरूर न कयो, बल्कि उन्हनि माण्हुनि खे माफ़ कयो जन सालनि ताईं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं साहबाए कराम सां ज़ुल्म कयो हो। असांजो नबी उहो नबी आहे जंहिं फरमायो त बहितरीन इंसान उहो आहे जेको ॿियनि लाइ वधीक फ़ाइदेमंद हुजे। प्यारा हाज़रीन, अॼु असां रबी अवल में मुहबत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं करियूं था, दरूद पढ़ूं था, नातूं ॿुधूं था, पर अचो त पाण खां हिकु सवाल बि करियूं, छा असांजे इख़लाक़ में बि मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इख़लाक़ जी ख़ुशबू आहे? जेकॾहिं असां कंहिं ग़रीब जी मदद करियूं था, कंहिं यतीम जे मथे ते शफ़क़त जो हथु रखूं था, वालिदीन सां मुहबत करियूं था, कंहिंजी दिलि ॾुखायूं नथा ऐं माफ़ करणु सिखूं था, त इहा ई सीरत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हलण जी ख़ूबसूरत कोशिश आहे। छो त असांजो नबी उहो नबी आहे जंहिंजी मुहबत सिर्फ़ु ज़ुबान सां चवण लाइ न, पर ज़िंदगी में आणण लाइ आहे। असांजो नबी उहो नबी आहे जंहिं असांखे सेखारियो त ताक़त हुजे त माफ़ करियो, माल हुजे त विरायो, इल्मु हुजे त सेखारियो ऐं दिलि हुजे त इंसानियत सां प्यारु करियो।
आख़िर में मां ही कुझु फितूं पढ़े पंहिंजी जाइ वठंदुसि। असां जूं मोहबतूं दुनिया जी हर मोहबत खां मथे हुजनि। असां जूं ज़िंदगियूं सुनत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रोशनी में गुज़रनि ऐं असांजी आख़िरी सुञाणप इहा हुजे त असांजो नबी उहो नबी आहे जंहिंसां मोहबत मुंहिंजी दिलि जी सुञाणप, जंहिंजी सीरत मुंहिंजी ज़िंदगी जो रस्तो ऐं जंहिंजी सुनत मुंहिंजी कामयाबी जो रस्तो। अलाह पाक असां सभिनी खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची मोहबत ऐं संदन सीरत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू।